बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम warahmatullahi wabarakatuh। दोस्तों मां पंगवार सभिनी दोस्तों ममदार शिकंदा मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा त जी मां जो कोई वीडियो अपलोड किया तो पहुंच सके ऐं वीडियो के भी लाइक कंदा ऐं कमेंट ते पंहिंजो राय ॾींदा। दोस्तों जो जेको आहे नओं सिंधी फिल्म अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे बेॾोही ऐं हीअ ड्रामो जेको आहे तमामु जल्दी ईंदो ऐं ईद वारे ॾींहुं ईद जे ॿिए ॾींहं ते हिन ड्रामे खे रिलीज़ कयो वेंदो या ईद खां अॻु में बि अची सघे थो। हिन जो प्रोमो रिलीज़ कयो वियो आहे मंजू सतार लाड़ जे चैनल ते, ठीकु आहे दोस्तों। ऐं हिन में डायरेक्ट करे रहिया आहिनि मंजू सतार लाड़ ऐं मुमताज़ ख़ासि खलील हिन जा डायरेक्टर आहिनि। काफ़ी अदाकार हिन में आहिनि ऐं नवां अदाकार आहिनि, पुराणा अदाकार हिन में कोन आहिनि, कुझु जेका आहिनि त अदाकार आहिनि पुराणा। ऐं हिन ड्रामे जो जेको आहे त शूटिंग हली रहियो आहे, हिन जो प्रोमो रिलीज़ कयो वियो आहे हिन ड्रामे जो ऐं हीअ ड्रामो तमामु जल्दी हिन ड्रामे खे ॾिसण लाइ तव्हांखे मंजू सतार लाड़ जे यूट्यूब चैनल ते उते अपलोड कयो वेंदो ऐं ईद वारे ॾींहुं ईद जे ॿिए ॾींहुं या ईद खां अॻु में अची वेंदो। ऐं हिन ड्रामे खे ॾिसण लाइ हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा मंजू सतार लाड़ जे, असांजे चैनल खे बि सब्सक्राइब कंदा जीअं ॿिया बि वीडियो तव्हां वटि पहुची सघनि, अहिड़ा मालूमात तव्हां वटि मिली सघे।